नाज़िन बाहु खोसो खां ख़बर अवांखे ॾियूं। बाहु खोसो ऐं भर पासे में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न आयो आहे। वधीक हिकु औरत फ़ौत थी वई आहे। गैस्ट्रो विघे ॻोठ फैज़ मोहम्मद खोसो वासिण पीरसन औरत सिहत ख़ातून दम ॾिनो आहे। वधीक हिकु औरत फ़ौत थियण बाद फ़ौतियुनि जो अंक वधी 7 थी वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त इलाइक़े में केतिरा ई माण्हू गैस्ट्रो ऐं मलेरिया में मुब्तला आहिनि। डॉक्टरनि जूं टीमूं मोकिलियूं वञनि। ख़बर अवांखे ॾेई रहिया आहियूं बाहु खोसो खां। बाहु खोसो ऐं भर पासे में गैस्ट्रो वबा ते ज़ाब्तो न आयो आहे। वधीक हिकु औरत फ़ौत थी वई आहे। गैस्ट्रो विघे ॻोठ फैज़ मोहम्मद खोसो में पीरसन औरत सिहत ख़ातून दम ॾिनो आहे। वधीक हिकु औरत फ़ौत थियण बाद फ़ौतियुनि जो अंग वधी 7 थी वियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त इलाइक़े में केतिरा ई माण्हू गैस्ट्रो ऐं मलेरिया में मुब्तला आहिनि। डॉक्टरनि जूं टीमूं मोकिलियूं वञनि। ख़बर अवांखे ॾियूं पिया बाहु खोसो ऐं भर पासे में गैस्ट्रो वबा ते ज़ाब्तो न आयो आहे। वधीक हिकु औरत फ़ौत थी वई आहे। गैस्ट्रो विखे फैज़ मोहम्मद खोसो वासिण पीरसन औरत सिहत ख़ातून दम ॾिनो आहे। वधीक हिकु औरत जे फ़ौत थियण बाद फ़ौतियुनि जो अंग वधी 7 थी वियो आहे।